केमिस्ट्री क्लास 9 बाब ॿियों सबक़ 11 हिस्सो पहिरियों मश्क एक्सरसाइज़ आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे मश्क एक्सरसाइज़। सेक्शन ए आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स। टिक मार्क द करेक्ट आंसर, सही जवाब ते टिक मार्क लॻायो। नंबर पहिरियों, in an atom number of protons and neutrons are added to obtain कंहिं बि एटम जे अंदरि प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जोड़ कया वेंदा आहिनि त जीअं हासिलु थिए नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स। बी नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स। न्यूक्लियॉन्स जो मतिलबु आहे मर्कज़ जे अंदरि मौजूदु ज़रड़ा, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ॿिन्ही खे चइबो आहे। सी एटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट, कंहिं बि अंसर जो एटमी नंबर। डी नंबर ऑफ आइसोटोप्स, आइसोटोप्स जो तइदादु। हाणे प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जोड़ करण सां आइसोटोप्स जो तइदादु न मिलंदो आहे। एटॉमिक नंबर हासिलु करण जे लाइ सिर्फ़ु प्रोटॉन तव्हांखे मालूम हुजनि त आंसर जो एटमी नंबर हासिलु थी वेंदो, यानी सी ऐं डी ऑप्शन कोन्हनि के। ए आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, यानी इलेक्ट्रॉननि जो तइदादु। इलेक्ट्रॉननि जो तइदादु ओतिरो ई हूंदो आहे जेतिरो नंबर ऑफ प्रोटॉन्स हुजे या एटमी नंबर हुजे, त यानी ए बि न आहे, सो सही जवाबु थियो बी नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स। इनखे टिक मार्क कंदासीं। ॿियो सवाल आहे इफ प्रोटॉन इज़ 19, इफ प्रोटॉन नंबर इज़ 19, जेकॾहिं प्रोटॉन जो तइदादु 19 आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन विल बी, इलेक्ट्रॉन जी तरतीब थींदी ए 2 8 9, यानी पहिरें शेल में 2, ॿिए में 8 ऐं टे में 9। बी आहे 2 8 8 1, यानी पहिरें शेल में इलेक्ट्रॉन 2 ऐं इलेक्ट्रॉन वरी ॿिए शेल में 8, टे शेल में 8 ऐं चौथे में 1। सी आहे पहिरें शेल में इलेक्ट्रॉन 2, ॿिए में 8 ऐं टे में 1। हाणे हिते त इलेक्ट्रॉन ई खुटल आहिनि, टोटल 11 ॾिना आहिनि, जॾहिं त होॾे प्रोटॉन 19 आहिनि त इलेक्ट्रॉन बि 19 थींदा, सो सी त ऑप्शन थींदो ई कोन। डी बि न थींदो, छो त 13 इलेक्ट्रॉन मिलियल आहिनि, 19 असांखे मिलियल आहिनि प्रोटॉन, त 19 ई इलेक्ट्रॉन थींदा, तंहिंजे करे ए सही हूंदो या बी सही हूंदो। सो सही जवाबु जेको सही आहे उहो ऑप्शन बी। छा थींदो त पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन हूंदा ऐं ॿिए शेल में वरी 8 हूंदा, वरी टे शेल में 8 थींदा ऐं चौथे शेल में हिकिड़ो इलेक्ट्रॉन मूव करे वेंदो, त बी वारी जेका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे उहा दुरुस्त आहे। नंबर 3, इफ न्यूक्लियर नंबर ऑफ पोटेशियम इज़ 39, जेकॾहिं पोटेशियम जो न्यूक्लियन तइदादु 39 आहे, यानी प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ॿई 39 अथसि, त नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विल बी, न्यूट्रॉन्स जो तइदादु घणो थींदो। हाणे छा आहे जो 39 पोटेशियम जो आहे न्यूक्लियर नंबर, यानी प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन 39 अथसि, त चए थो त न्यूट्रॉन घणा थींदा। पोटेशियम जो एटमी नंबर जेको आहे उहो 19 आहे, त तव्हां 19 39 मां कट कयो त तव्हांखे जवाबु मिली वेंदो, उहो जवाबु आहे 20, त 20 हिन में थींदा न्यूट्रॉन। सो सही असांजो जवाबु आहे सी, ऑप्शन सी खे असां टिक मार्क कंदासीं, करेक्ट आंसर इहो आहे। नंबर 4, द आइसोटोप C12 इज़ प्रेजेंट इन अबंडेंस ऑफ, कार्बन 12 जेको हमज़ाद आहे उहो फितरत में केतिरे क़दुरु मौजूदु हूंदो आहे। ए 96.9%, बी 97.6%, सी 98.8%, डी 99.7%। असां इहो पंहिंजे किताब में पढ़ियो हुयोसीं त कार्बन 12 नेचर में 98.8% मौजूदु हूंदो आहे, सो सही ऑप्शन आहे सी। नंबर 5 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन इज़ डिस्ट्रीब्यूशन ऑफ, इलेक्ट्रॉनी तरतीब छाजी विरासत हूंदी आहे। हाणे इन में नालो ई ॿुधाए थो त इलेक्ट्रॉनी तरतीब, त यानी इहा इलेक्ट्रॉननि जी तरतीब खे चइबो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। सो सी ऑप्शन जेको आहे उहो सही आहे, असां सी खे टिक मार्क कंदासीं। 6 नंबर आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ मोस्ट पेनिट्रेटिंग, कहिड़ो ज़रड़ो जेको आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन अल्फा पार्टिकल या न्यूट्रॉन मां वधीक पेनिट्रेटिंग हूंदो आहे, शयुनि जे अंदरि गहराईअ ताईं केरु लही वेंदो आहे, पेनिट्रेट केरु करे वेंदो आहे। असीं पढ़ियो हुयोसीं त डी जेको आहे न्यूट्रॉन जेके आहिनि गामा रेज़, उहे वधीक पेनिट्रेटिंग हूंदा आहिनि, सो सही जवाबु असांजो डी आहे।
सवाल नंबर 7 आहे हाउ मेनी सब शेल्स इन एल शेल। एल शेल में केतिरा सब शेल हूंदा आहिनि। कंहिं बि शेल में सब शेल्स जो तादाद मालूम करण जे लाइ उनजो क्वांटम नंबर ॾिसणो पवंदो। जेतिरो क्वांटम नंबर हूंदो ओतिरा उन जा सब शेल हूंदा। मिसाल जे तौर ते के शेल जो क्वांटम नंबर आहे 1 त उन में सब शेल हूंदो 1। एल शेल जो क्वांटम नंबर आहे 2 त उन में सब शेल हूंदा 2। सो सही ऑप्शन आहे बी। 2 सब शेल्स आर प्रेजेंट इन एल शेल। सवाल नंबर 8 आहे डी ब्रोगले एक्सटेंडेड द वेव पार्टिकल ड्यूएलिटी टू इलेक्ट्रॉन इन। डी ब्रोगले लहर ऐं ज़रड़े वारी बिटी नोईअ ते इलेक्ट्रॉन ते लागू कई कहिड़े साल में। असीं किताब में पढ़ियो हुयोसीं त 1923 में डी ब्रोगले वेव पार्टिकल ड्यूएलिटी इलेक्ट्रॉन ते लागू कई। सो सी ऑप्शन सही आहे। सवाल नंबर 9 आहे नेम द मटीरियल ऑफ स्क्रीन विच यूज्ड इन रदरफोर्ड एटॉमिक मॉडल। रदरफोर्ड एटॉमिक मॉडल में कहिड़ी स्क्रीन इस्तेमालु कई वई उनजो नालो ॿुधायो। सो एल्यूमिनियम फॉइल कोन हुयो, ज़िंक सल्फाइड जो मटीरियल एज स्क्रीन इस्तेमालु कयो वियो हुयो जंहिं ते रेज़ पिया त उहा ॿरी पई। सो सही ऑप्शन आहे असांजो बी ज़िंक सल्फाइड। नंबर 10 सवाल आहे ऐं आख़िरी विच रेज़ आर यूज्ड फॉर स्टरलाइज़ेशन ऑफ मेडिकल इंस्ट्रूमेंट्स। कहिड़नि शुआनि खे मेडिकल इंस्ट्रूमेंट्स जी स्टरलाइज़ेशन जे लाइ इस्तेमालु कबो आहे। स्टरलाइज़ेशन यानी उन्हनि खे साफ़ करण जे लाइ, उन्हनि मथां जरासीमनि खे मारण जे लाइ कहिड़ा जेके शुआ आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त असीं पढ़ियो हुयोसीं त सर्जिकल जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि, कैंचूं आहिनि या टाका हणण वारियूं जेके सुयूं आहिनि उन्हनि मथां बैक्टीरिया मारण जे लाइ शुआ इस्तेमालु थींदा आहिनि सी गामा रेज़। ऐं ख़ासि तौर ते कोबाल्ट 60 जा गामा रेज़ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। सो हिते असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।